पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया जेको आहे न टंडो हलियार खे यतीम करे वेठो आहे। न SP न SHO ही त मंज़ूर जमाली जॾहिं बि अचे थो इहो गंद हिते पहले थो। ऐं ॿियो इहो त हींअर जेके बेवा औरत जी जेका सोन चोरी थी उहा त सॼी दुनिया खे ख़बर आहे। MNA खे MP खे SP खे DIG ते बि ख़बर आहे। हू कल्ह ई हिकिड़े फोटू कापी ते शनाख्ती कार्ड जे फोटू कापी ते ज़मानत थियो आहे। हाणे हिन खां वधीक छा था करियूं। ऐं कल्ह टियों ॾींहुं चोरी थी आहे उनमें सोलर बैटरियूं SHO सॼो मतलब पहिरीं आया कुता आया घर में गिरी विया उते सभु कुझु SHO बि ॾिठो उते दुकान खोलियो वेठो आहे 5000 वठियो अची थाने में वेठो आहे। न गिरफ़्तारी आहे न छा आहे। असांजो मुताबिक़ो इहो आहे त असांजा जेके चोर आहिनि उहो बंदि थियो वञनि ऐं असांजो जेको सामान चोरी थियो असांखे वापसि वराए ॾियनि। न त चोर सभु कुझु ई असांजे SHO खे करे वेठा हूअं ई चोरनि सां गॾु हींअर बि जेका सोन चोरी थी आहे ज़मानत में उन पंहिंजे हथनि सां गाॾियुनि में विहारे करे आयो आहे। FIR दाख़िल असल में अञा चोर गिरफ़्तार ई कोन थिया आहिनि। SHO त रुॻो फूकूं पियो ॾे उते वेही थाणे ते निकिरे ई कोन। ऐं असांजो ही जेको एहतिजाज खां पोइ असांजो शटर डाउन हड़ताल जो थींदो। उस्मान शाह उड़ी में शटर डाउन हड़ताल कंदासीं SHO जे ख़िलाफ़। SHO खे फिलफोर हटायो वञे। असां रोड हिन जे करे बंदि कयो आहे। अॼु छहों दफ़ा आहे चोरी थिए पियो उमिरि सां वारो। SHO त कुझु करे ई कोन थो। SHO ख़ैर पाण गॾु आहे ठीकु आहे। SHO खे असां मञूं कोन था। SP जेसिताईं न आयो ही मसइलो हल कोन थींदो। चोरी अञा ताईं का बि असांखे कोन मिली आहे। जेका बि चोरी थी अञा ताईं कोन मिली आहे। माना जेको बि चोर आहे उहो गिरफ़्तार अञा ताईं कोन कयो अथनि। हिकिड़े चकर माना गिरफ़्तार कयूं उहो ॾींहं जो ख़ाली 35 लख जी चोरी आहे हाजी इमाम बख्श जे घरां माना मरूम दीन मोहम्मद जी नाला आहिनि। FIR दाख़िल आहे उन्हनि जी। पिरमू कोहली आहे चंदी कोहली आहे उनजो पीउ धर्मू कोहली आहे। माना मुलविसी चङा मुड़ुसनि जे फ़ैसिला पंहिंजे मुंहुं कया आहिनि। असांखे का ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। गुलाम ऐं तंहिंखां पोइ भाइटियो सलीम बलोच ॿियो इमाम बख्श बलोच भट्टी होटल वारो उन फ़ैसिलो कयो। उनखे अञा असांजे अमरा हिकिड़े फ़ोन कयो त बिल ॾियो सोन जो त सोन जो बिल घुरण ते उन धमकियूं ॾिनियूं। अचे आउं चङो मुड़ुसु आहियां। चङो मुड़ुसु न आहे त पंहिंजे मुंहुं फ़ैसिला कींदो करे। मुतालबो इहो आहे त माना SP अचे जेसिताईं SP न आयो तेसिताईं रोड कोन खोलंदासीं। ऐं हिन SHO खे असीं नथा मञूं। हीअ पैसनि ते विकाऊ आहिनि। ऐं हर ॻाल्हि माना ही पाण साथारी आहिनि चोरनि जा। जिते किथे रोज़ चोरियूं पियूं थियनि ऐं का ॻाल्हि माना वाज़े बयानु नथा कनि सिधी तरह असां खां। चोरनि सां सच आहिनि असांखे का ॻाल्हि सुठे नमूने नथा ॿुधाइनि। मसइलो इहो आहे त हर रोज़ इहे चोरियूं थियनि पियूं ऐं चोरनि जेकी माना गिरफ़्तार नथा थियनि। FIR कटायूं था NCU थींदियूं माना हिननि खे प्रोटोकॉल ॾिनो वञे थो पुलिस जे तरफ़ां ऐं उन्हनि जे जेकी चङा मुड़ुस आहिनि उन्हनि जे तरफ़ां ॾिनो वञे थो प्रोटोकॉल। पर चोरियुनि में माना वाधारो थिए थो घटि जो नालो ई कोन्हे। माना चोरी थी आहे सोन माना 35 लख जो चोरी करे पिरमू कोहली ऐं उनजा साथारी आहिनि जेकी सेठ गुलाम ऐं सलीम बलोच कोन्हे। हिकु जवाबदार गिरफ़्तार कोन्हे। माना शुरू में ॾींहं जो माना थाणे ते आणी विहारींदा राति जो वरी उन्हनि जे बंगलनि ते वेठल हूंदा। मुतालबो हाणे कंहिंखां करियूं मुतालबे जी ॻाल्हि ई कोन्हे। इहो माना असांखे चोरी वापसि कराए कंहिंमें उमेदु कोन्हे असां शटर बंद हड़ताल होटल बंद गई है। हाँ बंद
होटल बंद कई आहे बंद कई आहे तू सेक्टर मार मार घट बंद